सिंध में बरसात तबाही मचाए छॾी। केतिरनि शहरनि में ज़ोरदार वसकारो थियो। मींहं जी फुड़ी पवंदे ई बिजली गायब थी वई, जंहिं सबबि शहरी अज़तन में मुब्तला थी विया। बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि ऐं हादसनि में 6 माण्हू फोत ऐं केतराई ज़ख़्मी थी पिया। कराची, हैदराबाद, मटियारी, टंडो अल्हया, टंडो मोहम्मद खान, जामशुरो, दादू, जोही, मोरो, कंडियारो, नौशर फिरोज़, खैपुर, राणेपुर, गंबट, नवाब अली मोहम्मद, न्यू सईदाबाद, नवाबशाही ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में वक़फ़े सां बरसात पई। मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां गॾु बरसात पई, जंहिं खां पोइ मवासिलाती निज़ाम दरहम भरम थी वियो। अक्सर इलाइक़नि मां बिजली गायब थी वई आहे, जंहिं सबबि पाणी निकाल करण में बि इंतिज़ामी अमलदारनि खे ॾुखियाईयूं दरपेश आहिनि। ॿिए पासे बरसात सबबि लियारी में घर जी छिति किरी पई, जंहिं सबबि 2 ॼणा मलबे हेठां दॿिजी फोत थी विया, 2 ज़ख़्मी थी पिया। जहांबाद में पेश आयल वाक़े सबबि रज़ा मोहम्मद ऐं अनवर फोत थी विया। थाणो बलाखान जे ॻोठ बारेजा में घर जी छिति किरण सबबि 3 वरनि जो थोहर बारेजो फोत थी वियो। छाछरो जे ॻोठ रामू भील में विॼ किरण सबबि नौजवान जयराम सड़ी फोत थी वियो।